नाज़रीन, सिंध मां खंबे गुम कयल अब्दुल फताह चना जेको कोटड़ी जो रहाइशी पज़ीर हुयो, जंहिंजो तालुक़ GS सां GS तहरीक सरकी सां रहियो हुयो ऐं हुनखे खंबे गुम कयल हींअर 4 महीना थी विया आहिनि। मुसलसल 4 महीननि जे दौरान हुननि जा वारिस हैदराबाद प्रेस क्लब ते, कोटड़ी प्रेस क्लब ते ऐं सिंध जे ॿियनि प्रेस क्लबनि ते एहतजाज कंदा रहिया आहिनि हुनजी आज़ादी लाइ त हुनखे आज़ादु कयो वञे। पर अञा ताईं हिन पाकिस्तान में अहिड़ो कानून लागू थियल आहे जो हुनजी जबरी गुमशुदगी अञा ताईं कंहिं कानून जे इदारनि में ताईं न पहुचाई वई आहे त हुनखे आज़ादु कयो वेंदो या न। अहिड़ी का बि ख़बर अञा ताईं मालूम न थी सघी आहे। आख़िर कहिड़ो ॾोह आहे जो अब्दुल फताह चना खे हींअर ताईं आज़ादु नथो कयो वञे। हू हिकिड़ो सियासी सिंध लाइ जदोजहद करे पियो, मज़दूरनि लाइ ऐं पोयत माण्हुनि लाइ हक़ जो आवाज़ु बुलंद कंदो हुयो। जेके खंबे गुम कयल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते एहतजाज कंदो रहियो हुयो त उन्हनि खे आज़ादु कयो वञे। ऐं इहा ई थी सघे थी हुनजी ग़लती हुजे जो पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजी सिंध जे लाइ आवाज़ु उथारींदो रहियो, तंहिंजे करे हुनखे खंबे गुम कयो वियो आहे। हिन जा वारिस मौजूदु आहिनि, हिन जे वारिसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन बेचैनी खे कीअं था ॾिसनि। हुनजो ॾोह इहो हो त शरीफ़ माण्हू ऐं ग़रीब मिसकिननि माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारींदो हो। मिसकिननि माण्हुनि जे लाइ हो पंहिंजे घर मां, पंहिंजे खीसे मां ख़र्च करे बि हुननि जे हर मुश्किल वक़्त में हुननि सां गॾिजी निकिरंदो हुयो। इहो ई कमु जेको आहे असांजी हुकूमत ऐं असांजी रियासत खे पसंदि न आहे त केरु कंहिंजी मदद न करे। सिर्फ़ु असां जेके हुकुम जा वक़्त जा हाकिम आहियूं, उहे चोर हुजूं, चाहे ठग हुजूं, चाहे फ्राडी हुजूं, चाहे ॿ नंबर हुजूं, असां ई कामयाबु हुजूं। बाक़ी इज़त वारो माण्हू ऐं हक़ जी ॻाल्हि करण वारो माण्हू असांजे मुल्क में उन जी का इज़त न आहे, उन जी का वैल्यू न आहे। सिर्फ़ु इहो हुनजो ॾोह हुयो जो ग़रीबनि ऐं मिसकिननि जे लाइ मददगार थी उथंदो हुयो ऐं हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदो हुयो। बाक़ी अब्दुल फताह चने में न चोरी आहे, न ठगी आहे, न फ्रॉड आहे, न चरसी आहे, न भंगी आहे। जेके अंग्रेज़ी मैट्रिक पास, इंटर पास, फ्रॉडी क़िस्म जा चोर ठग उहे वक़्त जा हाकिम लॻा पिया आहिनि। हीउ हिकिड़ो इज़त वारो माण्हू हो ऐं हर माण्हू जे दुख सुख में कमु अचण वारो माण्हू। हिन जो को बि ॾोह न आहे। ख़ुदा इंसाफ़ कयो, तव्हां कहिड़े सिंग चाहे इंसाफ़ ऐं कहिड़े कानून जे तहत हिकु ग़रीब मिसकिन माण्हू खे जंहिंजा बच्चा हींअर जंहिं सूरत हाल में गुज़रनि था पिया, उहो हिकु ख़ुदा थो ॼाणे या ख़ुदा जो हबीब थो ॼाणे। हाई कोर्ट में जेका पटिशन दाख़िल कया वञूं था त हिकिड़े चकर जज आहे त ॿिए चकर वकील कोन्हे, को पुछण वारो कोन्हे, को ॿुधण वारो कोन्हे। कंहिं ॼाणे हुननि जो वकील नथो अचे, कंहिं ॼाणे जज साहिबु नथो अचे, कंहिं ॼाणे जज साहिबु को मरी थो वञे त उनजे फाते ते सभु हलिया था वञनि। कोर्ट ख़तमु, भली केॾा बि केस हुजनि, खूननि जा केस हुजनि, हे फातिहा खानी ते हलिया था वञनि। सिंग चां एॾो फातिहा खानी जो तव्हांखे आहे त तव्हांखे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान इस्लामी कानून आहे कि तव्हां पंहिंजी ड्यूटी पूरी कयो, उन खां पोइ जेको तव्हांजो कमु आहे तव्हां उन कम ते वञो। दुनिया जे अंदरि रियासतूं माउ जो किरदारु अदा कंदियूं आहिनि ऐं हीअ बदकिस्मती चइजे असांजी जो अब्दुल फताह चना जेको ॾींहं ॾिठे पंहिंजे घर खां निकिरे थो ऐं उन्हनि खे हिकिड़ा माण्हू गाॾियुनि ते अची उन्हनि खे कंहिं धाड़ियलनि वांगुरु उन्हनि खे किडनैप कनि था, उन्हनि खे अगवा कनि था ऐं गुम करे छॾनि था। पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त सिंध जे अंदरि ज़्यादतियुनि जो हिकिड़ो तमामु वॾो डिघो जेको आहे हिकिड़ो फ़लसफ़ो आहे ऐं सुठा लीडर, सुठा कारकुन पंहिंजे क़ौमुनि ऐं पंहिंजे धरतीअ लाइ सोचींदा आहिनि ऐं फताह उहो गुनाह कयो जो हू पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे धरती, पंहिंजे क़ौम लाइ हक़ सच जी ॻाल्हि कंदो ऐं उन हक़ सच जी ॻाल्हि करण जे ॾोह में गुज़िरियल 4 महीननि खां जेको आहे हुनखे गुम कयो वियो आहे। हुनजे बचनि जी तव्हां हालति ॾिठी आहे, हुननि जा बच्चा, हुननि जा घर भाती फ़ाक़ाकशी ते अची विया आहिनि ऐं हींअर जिथे सॼी दुनिया हिकिड़े वायरस जे ख़ौफ़ में मुबतला थी ऐं जेको आहे सो पंहिंजे घरनि ताईं महदूद थी वई आहे, त अहिड़ी सूरत हाल में बि हिन जेको आहे सो मुल्क जा जेके हुक्मरान ऐं हीअ जेका रियासत आहे, जेके वक़्त जा धणी लॻा वेठा आहिनि, उहे हिन ख़ौफ़ वारी सूरत हाल में बि अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे सो छॾण लाइ तयारु कोन्हनि। तोड़े जो असां मुसलसल जेको आहे सो हिननि जे वारसनि या ॿियनि काफ़ी दोस्तनि हिन ते कोशिशूं कयूं आहिनि। इदारनि में वेठल चङियुनि पोस्टुनि ते जेके इंसानी माण्हू वेठल आहिनि उहे एॾी लाचारी था ॾेखारनि जो असां हैरान थी था वञूं। असां था चऊं त बाबा तव्हां जेकॾहिं मुल्क तव्हांखे ई हलाइणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजा फ़ैसिला करणा आहिनि त पोइ ही कोर्टुनि खे भला ताला हणो या ॿिया जेके इदारा तव्हां माण्हुनि लाइ ठाहिया आहिनि त पोइ या त वरी उन्हनि खे तव्हां बंदि करे छॾियो। इंसानी हक़नि जी लताड़ एॾी वॾी किथे थींदी कान्हे दुनिया जे कंहिं बि
महज़ब मुल्कनि में इहा लताड़ न थींदी आहे, पर हिते असांजी बदकिस्मती आहे जो हिकिड़ो चङो माण्हू जेको चङी ॻाल्हि करे थो, जेको समाजी बुरायुनि ते ॻाल्हाए थो, जेको क़ौम जे हक़नि लाइ ॻाल्हाए थो, जेको क़ौम जी ॻाल्हि करे थो, धरती जी ॻाल्हि करे थो, उनखे तव्हां सरेआम खणी गुम करे छॾियो। ऐं जेकॾहिं उन जा वारस तव्हांजे पोयां अचनि ऐं तव्हांखे मुसलसल जेको आहे सो मिंठूं कंदा रहनि, त बाबा या त तव्हां असांजे माण्हू खे ज़ाहिर कयो, भला जेकॾहिं गुनहगार आहे तव्हां उन्हनि खे कोर्टुनि में पेश कयो, तव्हां उन्हनि ते केस दाख़िल कयो, तव्हांजो आइन ई जेको कानून आहे तव्हां उनजी पाण ख़ुदि लताड़ था पिया कयो। ऐं वरी पोइ तव्हां चओ था त हीअ माण्हू जेको आहे सो माना गद्दार आहिनि, ऐं ठीकु आहे, भला जेकॾहिं तव्हां सम्झो था गद्दारी जा कहिड़ा एलिगेशन आहिनि, तव्हां उन्हनि खे कोर्टुनि में खणी अचो, रहम कयो, हिननि माण्हुनि ते रहम कयो। इन अमल सां नफ़रतूं वधंदियूं। अञा ताईं माना इदारा मुंहिंजे बाबे खे खंबे गुम करे छॾियो आहे, अञा ताईं असांखे को बि माना रिप्लाई नथो ॾिनो वञे। कोर्टूं माना नाले में कोर्टूं ॾींहं में ॾींहुं हाज़िरी पिया ॾियनि। जीअं हिकिड़ो माण्हू खे तंग करिणो हुजे, उन जे वारसनि खे तंग करिणो हुजे, माने डेली हाज़िरी ते अचो, वरी उतां गेट ते अचो, डेट कैंसिल थी वञे, अबा छा थियो, अबा फलाणो जज गुज़ारे वियो, अबा छा थियो, फलाणो जज बीमार हुआ, हाज़िरी कोन थी सघे। ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे। मां सम्झां थो हे कोर्टूं जेके आहिनि हुननि जे चवण सां थियूं हलनि। ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे बाबा ते को बि ॾोह आहे त तव्हां पंहिंजी कोर्टूं ठाहियूं, कोर्टुनि में पेश कयो। जेको मुंहिंजो चाचा आहे अब्दुल फताह चन्ना, संदन जेका मुआशिरे में इज़त आहे, जंहिं हैसियत सां हुनखे सुञातो वञे थो, उहा बिल्कुलु हिकु जफ़ाकशी ऐं अॾे किरदार जी हैसियत आहे। ऐं अहिड़ी का दिलि या अहिड़ो को शख़्स न हूंदो जंहिंजी संदन माना जबरी गुमशुदगी ते दिलि आज़ारी न थी हुजे। मुंहिंजो चाचो सदाईं जेके सिंध जा माण्हू आहिनि, सिंध जी जेका धरती आहे, सिंध जा जेके वसीला आहिनि, उन्हनि जी मुनसिफ़ाणी विच ऐं उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, जेको संदन वॾे में वॾो ॾोह आहे। छा इहो असां सां ज़ुल्म न आहे? मुसलसल जेको असां सां 70 सालनि खां थी रहियो आहे, इहो दुनिया जी किथे कहिड़ी बि तारीख़ में न हूंदो, न मौजूदु हूंदो। असां जेके पाकिस्तान जा आला इदारा आहिनि ऐं जेके दुनिया जी इदारा आहिनि, इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि, उन्हनि सां उन्हनि खे मुतालबो था कयूं त असांजा जेके मसइला आहिनि उन ते थोरी नज़र विझनि ऐं इन्हनि खे हल कयो वञे, त ईअं न थिए त सुभाणे हिकु वॾो इनकलाब जेको आहे उहो उन्हनि जे मथां बर्पा थी पवे। इन्हनि मसइलनि खे जल्द सां जल्द हल कयो वञे। में मज़म्मत कयूं था, जॾहिं कुझु बि कश्मीर में थिए थो त हर इदारो चए थो, दुनिया जी तंज़ीम चए थी, हक़नि जी तंज़ीम चए थी त भाई हे ग़लति आहे। थोरो असां तव्हांखे इहो था चवणु चाहियूं त थोरो असां सिंधी क़ौम ॾे निहारो, असां ॾे थोरो ॾिसो त सिंध में केतिरो ज़ुल्म लॻो पियो आहे, सिंधियुनि अवाम सां ॾिसो केतिरो हिन रियासत पाकिस्तान जी ज़ुल्म कयो आहे। असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे, नाजाइज़ आहे। ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे। हर माण्हू पंहिंजे हिसाब में लॻो पियो आहे। त हाणे तव्हां अंदाज़ो पाण लॻाए सघो था त हुन जे घर में कहिड़ी हालत हूंदी। हिकिड़ो माण्हू जबरी लिकायो थो वञे, खयो थो वञे, हिकिड़े खे त क़ैद कयो थो वञे, खणी वञी पुलिस चालान करे छॾियो, असांखे पकार आयो, चालान आहे, फलाणी जाइ ते वेठो आहे, विया मुलाक़ात करियासीं। हींअर ई जेको खणी गुम कयो आहे त असांजी राति ॾींहुं निंड आराम फिटल आहे न। असां छा कयूं? ख़बरवार हुजूं, असां ॾिसूं, असांखे ख़बर हुजे त जेल में असां वञी मुलाक़ात कयूंसि, असांजी दिलि भॼी ॾिसंदा या असांजो मां आहे। हींअर जेको असांखे राति ॾींहं असांजी निंड फिटल आहे, आराम फिटल आहे, असां कंहिंखे ॾिसूं? काॾे वियो? किथे आहे? छो खयूं? कहिड़ो ॾोह कयूं? न भताखोर आहे, न धाड़ेल आहे, न ठग आहे, न कंहिंसां बेईमानी कई अथई। यानी ख़ासि करे इहो आहे त जेको हक़ु सच ॻाल्हाए या है न, उन सां इहो ज़ुल्म थिए। ख़ुदा रा ईअं न कयो। मुस्लमान बणिजो, कलम पाइण वारा बणिजो, हाणे इंसानियत ते हलो। इंसानियत ते छाजे करे जो अॻे पोइ तव्हांखे ई मरणो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां वटि हिन महिल का लठ हथ में अथव, तव्हां कंहिं बि ग़रीब सां ज़ुल्म कयो, तव्हांखे कोई पुछण वारो न आहे। पर ख़ुदा त ॾिसण वारो आहे, ॿुधण वारो, सम्झण वारो आहे। ख़ुदा रा ईअं न कयो, असांजे भाउ खे आज़ादु कयो। असांजो राति ॾींहुं इंतज़ारु आहे। अञा घरनि में कराह मथो पियो आहे। मानी असांखे हराम थी वई आहे। असांजे घर में मानी जेका चुल्ह आहे न, साबियो ॼण को बि भाउ थी जेको आहे सुखियो कोन्हे को। हर माण्हू जी नज़र आहे त असांजो अचे थो काॾे वञूं, कंहिंखे ॾिसूं असां? ईअं न कयो। ख़ुदा जे वास्ते असांजी इहा फ़रियाद आहे तव्हांखे, ख़ुदा जे वास्ते असांजो भाउ आज़ादु कयो। तव्हां वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजे दोस्त जेके मौजूदु हुयो उनजी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, त
त धरतीअ सां इश्क कंदड़ माण्हूअ खे खंबे गुम कयो थो वञे, जेको माण्हू मुसलसल जदोजहद सिंध जी जदोजहद लाइ कमु कंदो रहियो आहे, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदो रहियो आहे। मुसलसल जेको मज़दूर ऐं पोरियत अटे जी चकी हलाए करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हुयो, उन गुज़र सफ़र सां सिंध जी जदोजहद लाइ कमु कंदो रहियो हुयो, उनखे खंबे गुम कयो वियो आहे। हुनजी आज़ादी लाइ अञा ताईं के बि उपाउ नथा वरिता वञनि। हुननि जा वारिस हींअर फाक कशी वारी सूरताल में आहिनि। हुननि जूं अखियुनि जूं नेण जेके आहिनि उहे दरवाज़े जे हूंदा आहिनि त असांजो वालिद ईंदो ऐं असांजे घर में वरी जेका आहे रौनक ऐं ख़ुशहाली ईंदी। ऐं हिननि जे वारसनि जो हींअर मुतालबो आहे त अब्दुल फताह चना खे फौरी तौर ते ज़ाहिर करे उनखे आज़ादु कयो वञे। वहीद मुस्तफ़ा, वाई साहब, सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद।